ज़फ़र हुसैन प्रोफेसर आहे संजीव जामशोरे में केमिस्ट्री डिपार्टमेंट में जो डिपार्टमेंट में वेठो हुयुसि त 3 लॻी 15 मिंट थिया 20 मिंट थिया मूं वटि हिकु क्लर्क आयो चईं साईं तव्हां निकिरो त असांखे डिपार्टमेंट खे तालो ॾियणो आहे। मूं चयो मूंखे मूं वटि बीठो रहे, मां चयो मां न वेहंदुसि हिते नी, मां तव्हां वञो भले ॾियां, मां वेठो आहियां हिते। पोइ हुन चयो त साईं तव्हांखे निकिरणो पवंदो। मां चयो त इहो महिरबानी करे तव्हां डीन सां ॻाल्हायो वञी, मां हिते वेठो आहियां नी। हीअ 2 मिंट 3 मिंट दर ते बीठो रहियो, पोइ हीअ हलियो वियो ऐं पोइ हिननि छा वञी इंटरनेट बंदि कई ऐं नेट बंदि करण खां पोइ वरी बिजली बंदि कयनि। बिजली बंदि करे हीअ जेको आहे वरी मूं वटि चौकीदार बि आयो, चई तव्हां वञो था तालो ॾींदासीं, तव्हां वञो। मां चयो तव्हां भले वञो त मां वेठो आहियां, मां कमु थो कयां, भाई कम सां आयो आहे नी, तव्हां भले मूंखे 2-3 कलाक कमु आहे नी। पोइ हीअ तालो ॾेई हलिया विया नी। पोइ हीअ तालो तक़रीबन 3 लॻी 22 अलाए 24 मिंट ते हीअ तालो ॾेई हलिया विया। पोइ ताले जी मूं फोटो बि कढिया ऐं उनखां पोइ वीडियो भरी ऐं उहो मां वाइस चांसलर सां शेयर बि कई ऐं उनखां पोइ जेको आहे सो साईं ख़बर वाइस जी सां ख़बर न हुई त मां अंदरि वेठो आहियां नी। पोइ उन तरह मां विसा ॿुधायो बि कोन, उनखे लॻो त इहो छो जो इहो साईं खे ख़बर आहे त प्रोसेस हिकु महीनो थी वियो आहे त इरफान मला मूंखे एक्सेस न पई ॾे डिपार्टमेंट में। हू चए भई 3 बजे निकिरी हलियो वञे नी, त इहो 3 बजे निकिरी वञे, रिसर्च न करणी आहे। यूनिवर्सिटी टीचिंग यूनिवर्सिटी आहे, रिसर्च यूनिवर्सिटी न आहे। मूं वटि नेशनल इंटरनेशनल प्रोजेक्ट ॿई हलंदा आहिनि ऐं उन ते कमु कंदो आहियां ऐं ॾींहं जो मूंखे 3 खां 4 क्लास हूंदा आहिनि। उनखां पोइ मां उन दौरान मां रिसर्च जो को बि कमु एक्टिव नथो करे सघां, छो जो उन दौरान स्टूडेंट ईंदा आहिनि, उनजी काउंसलिंग थींदी आहे, उहो सॼो कमु हलंदो आहे, मॉनिटरिंग थींदी आहे, लेब में छा पियो थिए। उनखां पोइ शाम ते वरी वर्क प्लेस ते ईंदो आहियां ऐं उते कमु कंदो आहियां ऐं उन दौरान मूंखे पंहिंजी रिसर्च जेका डेटा एनालिसिस आहे, प्रोजेक्ट जी प्रोग्रेस आहे, नेशनल प्रोजेक्ट्स आहे, उन ॿिन्ही खे उनजी मॉनिटरिंग करणी पवंदी आहे ऐं उन सां गॾो गॾु इंटरनेशनल कम्युनिटी सर्विसिस हूंदियूं आहिनि, एडिटर बोर्ड सर्विसिस हूंदियूं आहिनि, रिव्यू सर्विसिस हूंदियूं आहिनि ऐं ॿी खोड़ सारी ईमेल कम्युनिकेशन थींदी आहे, खोड़ सारी शेयरिंग थींदी आहे इंटरनेशनल कम्युनिटीअ सां। त इन करे आउं राति ताईं कमु कंदो रहंदो आहियां, इंटरनेट प्रोजेक्ट लिखणु, प्रोपोज़ करणु, मतिलबु देयर आर मेनी थिंग्स ऐं इंस्टीट्यूट जा खोड़ सारा राइटर हूंदा आहिनि। त इहो सॼो प्रोसेस हलंदो रहे। हीअ इरफान मला चाहे थी त हीअ यूनिवर्सिटी में न वेहे, छो जो आउं यूनिवर्सिटीअ लाइ सच ॻाल्हाईंदो आहियां। चवंदो आहे त यूनिवर्सिटी खे इंडिपेंडेंट वाइस चांसलर खपे। इहो मेरी साहिब असांखे शुक्र अलाह जो ॿाहिरां आयो आहे, उहो इंडिपेंडेंट कमु करणु चाहे थो, पर इरफान मला 2 महीननि खां कोशिशि करे रहिया त साईं यजमाल कयो, छो जो इरफान मला शुरूअ खां वठी 10 सालनि खां खोड़ सारे मिस्त्रियुनि खे यजमाल कयो ऐं पंहिंजी जेको आहे सो चवण ते जेको आहे सो हर डिसीजन करायो आहे। तंहिंजे करे इहो एॾो प्रॉब्लम थी चुको आहे जेको इरफान खे पाण खे सम्झणु खपे त हू पाण छा पई करे, डिपार्टमेंट सां छा पई करे ऐं यूनिवर्सिटी छा पई करे, जेको अगेंस्ट द कोड बि आहे। ऐं जॾहिं असांजे अपॉइंटमेंट में लिखियलु आहे त असांखे रिसर्च बि करणी आहे ऐं जेकॾहिं तव्हां सोसाइटी लाइ कमु करणु चाहींदो, तव्हांखे फोकस करणो पवंदो, तव्हांखे टाइम ॾियणो पवंदो ऐं उन लाइ मेंटल रिलैक्सेशन ज़रूरी आहे। वर्क प्लेस ते मेंटल रिलैक्सेशन ज़रूरी आहे त तव्हांजा नवां आइडिया, नए प्रोपोज़ल, नयो हाइपोथेसिस अचनि त दुनिया में तव्हां पंहिंजे क़ौम जो ऐं पंहिंजे इदारे जो ऐं पंहिंजी जनरेशन लाइ कुझु करे वञो। इहो ई मुंहिंजो तव्हांखे मैसेज आहे। इन जे करे मुंहिंजी महीने खां तक़रीबन 28 सालनि खां जेको इहा डायरेक्टर थी आहे, ह्यूमिलेशन बर्दाश्त कयां पियो, हिरासमेंट जी हले पई मुंहिंजे मथां। महिरबानी, थैंक यू वेरी मच प्लीज़।